अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु दफ़ो पीर साईं सरदार जन बोधी फ़कीर टालपुर सां ॻाल्हि कई त असांजो हिकु मुरीद तॻियो नाले सनयारी जो रहंदड़ हो। उतां जे सैयदनि सगोरनि जी साणनि दुश्मनी हुई ऐं मथसि अजाया एतिराज़ कंदा हुआ। जॾहिं इहो फ़क़ीर वफ़ात करे वियो ऐं कांधिन उनखे क़ब्र में लाहे सामी सिरनि सां बंदि करे पेरनि तरफ़ छॾियल दरीअ मां कफ़ननि जे मथां रखियल कपिड़ो कढियाऊं, ॾिसनि त इहो फ़क़ीर लहद में सेरांदी वारी तरफ़ खां उथियो वेठो आहे ऐं उन्हनि ॾांहुं निहारे पियो। इहो वाक़ियो उन सईद सगोरे बि ॾिठो, जंहिं अची पंहिंजे अज़ीज़नि खे ॿुधायो। इहा ख़बर ॿुधी उहे सभई सईद सगोरा दुश्मनी छॾे अची मुरीद थिया। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त ग़ुलाम अहमद फ़क़ीर निज़ामाणी नक़ल करे थो त हिकु ॾींहुं हिन बाने ऐं अहमद फ़क़ीर ॿिन्ही सफ़र में हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जंहिंजी कदम बोसी कईसीं। फ़क़ीरनि पेर चुमण खां पोइ अदब जे करे परे वञी वेठुसि ऐं अहमद फ़क़ीर जेको मज़रूब हाल हो सो वेझो वेठो। पोइ पाण करीम ने इरशाद फरमायो त अहमद फ़क़ीर मजज़ूबी सबबि तमामु वेझो अची वेठो ऐं ग़ुलाम अहमद अकुल सबबि परे वञी बीठो आहे। हे अज़ीज़, जंहिं अकुल जी पीर साईं जन शिकायत फरमाई, इहो अकुल माद न बल्कि अकुल माश आहे, जंहिंजी घर खाइण सुम्हण ऐं पोशाक ढकण आहे। इनखे जुज़वी अकुल चवंदा आहिनि। मौली साहब क़ुद्दुस रहमत उन्हनि जी ख़बर ॾिनी आहे फ़ारसी में, जंहिंजी सिंधी में आहे त दुनियाई अकुल कॾहिं ठीकु त कॾहिं ऊंधो हूंदो, पर अकुल कुल ज़माने जे हर फ़रेब खां महफ़ूज़ हूंदो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हज़रत साहिबज़ादा मियां हिदायतुल्लाह शाह नक़ल करे थो त कलात जे सफ़र में हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह सां गॾु हुआसीं। ओचितो वाट ते हिकु वॾो जबल अची वियो ऐं उन वाट में जबल जे मथां चढ़ी वियासीं। पाण जबल जी चोटीअ ते चढ़ी विया त फ़क़ीरनि खे ख़ुशि त वई मां फरमायाऊं त हिकु वॾो पत्थर मथां उछलायो। जॾहिं फ़क़ीरनि पत्थर हेठि उछलायो, उन वक़्तु क़ाज़ी मोहम्मद अकरम लाड़काणे जो रहंदड़ जेको तौहीद जी हालत में हो, इहो हेठां अची रहियो हो। उन जॾहिं पत्थर खे मथां लोटाईंदो लेटंदो ॾिठो तॾहिं वठी भॻो। पीर साईं जन उनखे भॼंदो ॾिसी मुर्की फरमायाऊं, ए यार, छा ही तौहीद आहे? तौहीद इहा आहे त जेकॾहिं पंहिंजे मथां यकीनन का मुसीबत अची पवे त अखियूं ऐं कन बंदि करे वेही रहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़े सुवाली ख्वाजा निज़ामुद्दीन दहलवी रहमतुल्लाह जन जी दरबार में सवाल कयो त मूंखे का शइ इनायत करियो जेका मुंहिंजे अहल अयाल जे गुज़र सफ़र जो वसीलो थिए। इहो कामिल जीअं तर्क ऐं तवक्कल जो साहिब हुयो, ज़ाहिरी वटसि कुझु बि न हुयो, सो पंहिंजी जुती खणी साहिल खे ॾिनाई। रस्ते में उन कामिल वलीअ जो मुरीद ख़ुसरो दहलवी खेसि गॾियो, जंहिं पंहिंजे मुर्शिद जी जुती सुञाती ऐं फ़क़ीर खां पुछियाईं त जुती किथां आंदी अथई। साहिल समूरो अहवाल करे ॿुधायुसि। ख़ुसरे 4000 दीनार ॾेई मुर्शिद जुती खां वापसि वठी जुतीअ जा ॿई पादर हिकिड़ो हिकिड़े कन में ॿियो ॿिए कन में ॿधी मुर्शिद जी ख़िदमत में हाज़िर थियो। बुज़ुर्ग खेसि फरमायो त मुंहिंजी जुती जी इहा क़ीमत न हुई, तूं जुती जो क़दुरु ऐं क़ीमत न ॼाती। अमीर ख़ुसरो इहो ॿुधी शर्मिंदगी जे पघर में ॿुॾी वियो ऐं ख़ामोश थी जॾहिं मुर्शिद जी हुज़ूर मां वापसि मोटियो
त उन जुतीअ खे टोपी ठाहे मथे ते पाताईं ऐं संदसि मथो आसमान सां घसण लॻो। इन नकुल शरीफ़ मां हज़रत अमीर ख़ुसरो रहमतुल्लाह अलैह जी पंहिंजे मुर्शिद सां सची इरादत जी झलक नज़र अचे थी ऐं संदसि जुती कननि में पाइण आख़िर मथे ते टोपी ठाहे रखण में को बि आर महसूस न थियुसि, बल्कि उनखे पंहिंजे लाइ सआदत सम्झी दुनिया वारनि जी मलामत खां बेनियाज़ थी शहर में पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झण लॻो। ऐं सचो तालिब उनखे चइबो आहे जेको मुर्शिद सां तालुक़ वारी हर शइ खे पंहिंजे लाइ दुनिया जे मिड़नी शयुनि खां बहितर सम्झे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। साईं उस्ताद फ़कीर ग़ुलाम शबीर सिकंदरी हिकिड़ो नकुल शरीफ़ बयानु कयो आहे त ग़ुलाम सरवर फ़कीर राजड़ मीरपुर ख़ास जे भरपासे जो रहाकू साल खनि अॻु मूं वटि आयो ऐं ॿुधायईं त गवर्नमेंट जे कंहिं इदारे में क्लार्क आहियां ऐं असांजे मुल्क जे रवाज मुताबिक़ पघार खां सवाइ आवाम जो रतबो खोड़ चूसींदो आहियां। ज़ाहिर आहे हराम जो गॾु कयल पैसो माण्हूअ खे हराम न वठी वेंदो आहे ऐं इहो हराम ज़रिए में ई ख़र्च थींदो आहे। सो मां बि शराब नोशी जो आदी थी वियो हुयुसि। हज़रत पीर साईं सिबगतुल्लाह शाह सालिस मौजूदा गादी धणी ख्वाब में हुकुम फरमायो त रिश्वत ऐं शराब खां परहेज़ कर, पर मूं उनखे ईअं ख्वाब सम्झी उन ॾांहुं को ख़ासि तवजह न कयुमि। कुझु अरसे खां पोइ वरी बि ख्वाब में उन कमनि खां मना फरमायाऊं, पर इंसान वेसर ऐं ग़फ़लत जो पुतलो आहे। कुझु ॾींहं ताईं उन फरमान ॾांहुं तवजह रहियो, पर वरी बि आहिस्ता आहिस्ता इहा ॻाल्हि ज़हन मां निकिरी वई ऐं मां वरी बि पुराणनि पेरनि ते अची बीठुसि। नेठि हिकिड़ी राति ख्वाब में हज़रत पीर साईं जन फरमायो त तोखे केतिरा भेरा रोकियो अथमि, अञा बि नथो मुड़ी। 3 भेरे वारे तंबीअ खां पोइ मुंहिंजी दिलि में ख़ुदाई ख़ौफ़ अची जाॻियो। हाणे छा करियां? मूंखे चयो त हज़रत पीर साईं जन तोखे पाण हिदायत फरमाए छॾी आहे, हाणे वञी उन ते अमल कर, के ओॾाही ॾूर त के ॾूर बि ओॾाही सुपरी।